जो तमामु घणो घुराईंदो आहियां। असां जेके बि दोस्त गॾिजी आया आहियूं वॾी मुहबत ऐं प्यार ॾिस ऐं पेट खे हिकु करण लाइ साईं रासूल साईं इंतज़ारु इन्हनि जी बि कोशिशि आहे, पर हाणे ही वधि में वधि साईं सिकंदर खे शाबत ॾियां थो, छो त ही उन मर्द जो कॾो आहे जंहिं पेट्रोल खे पंहिंजी सॼी ज़िंदगी ॾिनी, 11-12 साल सदर रहियो, उन जो ही पुटु आहे। पेट्रोल जो जेतिरो सभिनी उस्तादनि खे लाचार आहे, ऐं सम्झां थो त हिन ही वधीक ख़ैरु खां हूंदो, छो त हिन खे जंहिं इन तंज़ीम जो अहसासु आहे अहिड़ो ॿियनि खे एतिरो न हुजे, छो त हिननि जी रत सत ॾिनल आहे, हिननि जो नालो ई सुञाणप ई पेट्रोल वे नाले सां थी आहे। ऐं सिंध जे उस्तादनि मुबारक थो ॾियां ऐं इनशाला इहा बि उमेदु रखां थो ही दोस्त जेके बि गॾु आहिनि इहे इलेक्शन कमीशन में ऐं मर्कज़ में पाण में गॾिजी सॼी जेको सो गॾिजी हलंदा। यकीन आहे असां वधि में वधि कोशिशि कंदासीं त सिंध जे उस्तादनि खे सुठो को जेको सो प्रोग्राम ॾियूं ऐं उन्हनि जे हक़नि लाइ जदोजहद करियूं। ऐं ॿिन्ही दोस्तनि खे अपील कंदुसि त तव्हांजो जेको टकराव पांच में आहे उन्हनि खे ख़तमु करे उस्तादनि जे हक़नि लाइ जदोजहद करियो, उन्हनि जे लाइ जेको मसइला हल करायो। गॾिजी सॼी हूंदा इनशाला। असां जॾहिं अॻे बि उहे शयूं वरितियूं आहिनि ऐं इनशाला हींअर बि उहे दोस्त थींदा। महिरबानी। जीअं त हर जॻह ते ॿ ठिकर था टहिकंदा आहिनि ऐं जॾहिं के बि थांव पाण में मिलंदा आहिनि त उहे बि काथे न काथे को ख़र्चो थींदो आहे, पर इहा बि वधीक बहितर आहे त जेका भुली भुली पाण आई साल न भुली वारो मसालो आहे ऐं पेट्रोल जे असुल मफ़ाद खे मद्देनज़र रखंदे साईं ग़ुलाम रसूल साहब ऐं साईं सिकंदर अली साहब ॿिन्ही ॼणनि खे इलाही सारो दिलि खे गहराइण सां महसूसु कंदे ऐं पेट्रोल खे हिकु ई प्लेटफॉर्म ते हलाइण जे लाइ कोशिशि खे जदोजहद लाइ जेका ॼाणी उनमें उन्हनि आयल महिमाननि खे सिकंदर जे पारां तमामु सुठे नमूने जी मोट ॾिनी आहे ऐं हुन पंहिंजे तॾहिं जी इज़त ऐं मान रखियो आहे। अलाह हुनखे वधाईंदो। असांजूं हुन में इलाही सारियूं उमेदूं आहिनि ऐं साईं ग़ुलाम रसूल साहिब में बि उमेदूं आहिनि। ॿई ॼणा पाण में गॾिजी सघी वाइनी तरीक़े सां ऐं सिर्फ़ु ख़ालिस पेट्रोल जी मफ़ाद ख़ातिर आम उस्ताद जे गियापे लाइ आम उस्ताद जे हक़ जे हासिलात जे लाइ गॾिजी सघी पाण पतो ॾींदा रहंदा। असांजा महिरबानी। असां रिटायर माण्हू आहियूं, असां बि साणनि सां इहो वचन था कयूं त दाम में ग्रह में सुख में जंहिं बि जॻह ते असांखे सॾींदा असां हिन नेक कम में हिननि जो हथु वधाईंदा रहंदासीं। सदन महिरबानी ऐं उन्हनि खे इहा ई गुज़ारिश कंदासीं त आम उस्ताद जे मफ़ाद ख़ातिर पाण पतो ॾींदा रहनि। असांजा महिरबानी। इज़तनि जे लाइ जेके बि अॼु दोस्त हिन अङण ते वेठा आहिनि उन्हनि सभिनी खे सलाम, उन्हनि जी महिरबानी। ख़ुशूसी तौर ते साईं मोहम्मद रफ़ीक जरवार, साईं मोहम्मद सुतल मला, साईं अब्दुल जब्बार खोसो, पीर मुज़फ़र, साईं अमाला महर, साईं मुमताज़ शाह, साईं मुख्तियार ऐं ख़ासि तौर ते साईं अब्दुर्रहीम जतोई जे ख़ानदान जा जेके फ़र्द आहिनि उन्हनि जी मौजूदगी में मुंहिंजे तॾहिं बि मूंखे ही ख़ुशी महसूसु थिए थी त असां पेट्रोल जी बका जे लाइ, उनजी मज़बूती जे लाइ, उनजे इतिहाद जे लाइ पंहिंजी सभु अनाऊं फना करे तनज़ीम खे मुतहिद करणु ॾांहुं वञूं पिया। अॼोकी बैठक असांजी फ़क़ति ऐं फ़क़ति हिकिड़े नुक़्ते ते आहे त पेट्रोल जी गॾियल इलेक्शन, साफ़ शफ़ाफ़ इलेक्शन, जमहूरी रवायतनि पेट्रोल जे आइन मुताबिक़ इलेक्शन ऐं उन इलेक्शन जे नतीजे में जेके बि दोस्त चूंडिजी बि था अचनि उस्तादनि जे बैलेट पेपर जे ज़रिए, उन्हनि जे मैंडेट जे ज़रिए त पेट्रोल जी आईंदा क़यादत उन्हनि जे हवाले करे सभु उन्हनि जे पुठियां हलनि। बदकिस्मती सां गुज़िरियल 2015 खां वठी अहिड़ी हवा लॻी हुई, उन लाइ काफ़ी कोशिशूं थियूं। असांजो कमु आहे बार बार कोशिशि करणु हिन तनज़ीम खे मुतहिद करण जे लाइ। असां पूरो उमेद आहियूं त अॼोकी ही कोशिशि असांजी जीअं चवंदा आहिनि लास्ट बट लीस्ट वारी ॻाल्हि न आहे। पोइ
असां हिन खे वधीक अञा जमहूरी अंदाज़ में वधीक मज़बूत बनाइण लाइ वधीक उस्तादनि जे हक़नि जे लाइ हिन खे मुतहरिक करण लाइ जेको बि पंहिंजो पसे पर्दा रोल हूंदो उहो ज़रूरु अदा कंदासीं, ख़ैरफ़ाई जो रोल अदा कंदासीं। अॼु हिन तॾे ते साईं असां सॼी संगत साईं सिकंदर वटि आया आहियूं